दोस्तों अस्सलाम वालेकुम जी असांजो पेज आहे मुमताज़ मलाई एंड्रॉइड में मलिकार ऐं मां तमामु शुक्रगुज़ार आहियां छो त मुंहिंजा 30,000 मेंबर पूरा थी चुका आहिनि अञा बि जेके आहिनि मुंहिंजा अॻिते थियनि था पिया। सो इलाही दोस्तनि जी जेका आहे रिक्वेस्ट हुई त तव्हां पंहिंजे व्हाट्सअप नंबर ते हिकिड़ो ग्रुप ठाहियो जंहिंमें मुमताज़ मलाई जा गाना असांखे मिली सघनि। सो दोस्तों मूं हिकिड़ो ग्रुप ठाहियो आहे। सो जेके बि दोस्त उन ग्रुप में थियणु चाहींदा एड ऐं मां ॿुधायां उनमें सॉन्ग तव्हांखे हिकिड़ो त आवाज़ु गाने जो बहितरीनु हूंदो, हालांकि किथां बि गानो जेको आहे सो ख़राबु या टुकियल या टुकड़ो वग़ैरह न हूंदो, गानो साफ़ु हूंदो, तव्हांखे साफ़ु गाना मिलंदा सिंधी जेके बि अॼुकल्ह हलनि पिया। सो असांखे मिलंदा आहिनि, असां बि उहो ग्रुप में ई छॾींदासीं ऐं उन ग्रुप जूं तक़रीबन मां 6 या 7 जेके आहिनि ग्रुप ठाहींदुमि ऐं उहो ई हिकिड़ो गानो सजन में पेस्ट कंदुसि त जीअं मतिलबु कि मेंबर मुंहिंजा 1000 हुजनि या 2000 हुजनि सभिनी खे गानो मिलंदो, उहो बि बिल्कुलु माना तकिड़ो ई सभिनी खां पहिरियों ई। सो दोस्तों हीउ मुंहिंजो व्हाट्सअप नंबर आहे, तव्हां नोट कंदा 030005952111। सो दोस्तों मुंहिंजो व्हाट्सअप नंबर आहे 030005952211। सो दोस्तों जेके बि दोस्त असांजे ग्रुप में एड थियणु चाहींदा उहे पंहिंजी ID तां व्हाट्सअप ID तां पंहिंजो नालो ऐं पंहिंजे शहर जो नालो लिखी मोकिलियो, जीअं असां मुंहिंजो नंबर सेव कयूं ऐं उन्हनि खे सुञाणे सघंदा हीउ दोस्त किथां जो आहे। तो तव्हां हिकिड़ो ई मैसेज कयो, मसइलो न आहे, 2 कयो, तव्हांखे रिप्लाई बि मिलंदी, सभु कुझु थींदो। सो दोस्तों अगरि वीडियो ही तव्हांखे पसंदि अचे थो ऐं मुंहिंजो नंबर सेव कयो था त हिन वीडियो खे शेयर कयो ऐं जेकॾहिं थी सघे का बि कमेंट असांखे ॾियो। सो महिरबानी दोस्तों।